अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। माण्हुनि सां जेतिरी सुठो हल ओतिरो ई ख़राब था हलनि, जेतिरी चङाई कर ओतिरो ई बुराई था कनि। माण्हू अहसान फरोमोश थी विया आहिनि। हर कंहिंखे सिर्फ़ पंहिंजी मसलहत आहे। असल से ख़ता नहीं, कम नसल से वफ़ा नहीं। इहे जुमिला अक्सर असांखे पंहिंजी ज़िंदगी में ॿुधण में ईंदा आहिनि। कंहिंखे कंहिंजे वाता असांखे इहे ॿुधंदा आहियूं, हता की असां पाण बि कॾहिं कॾहिं इहे चवंदा आहियूं। दरअसल इहे ॻाल्हियूं जुमिला या लफ़्ज़ न आहिनि, इहो हिकिड़ो पूरो माइंड सेट आहे। ऐं इहे उन्हनि माण्हुनि जो माइंड सेट आहे जेके चङाई कंदे वक़्तु इहो सोचींदा आहिनि त हाणे इहो शख़्स मूंसां चङाई कंदो जंहिंसां मां चङाई कई आहे, या इंतज़ारु कंदा आहिनि त हाणे कॾहिं थो मूंसां चङाई करे, या उनखे आज़माइण जी कोशिशि कंदा आहिनि मां चङाई कई अथमांसि, हाणे ॾिसां मूंसां चङाई करे थो या नथो करे। इन सां अगरि उनखे उहा बदिलो नथो मिले कंहिं वजह जे करे, उनजी मजबूरी आहे या को ॿियो मसइलो आहे, त इहे फ्रस्ट्रेट थींदो आहे। ऐं पोइ वरी ॿी सोच ईंदी आहे, बसि असां अॼु खां पोइ हाणे कंहिंसां चङाई न कंदासीं। ऐं इहा सोच जेका ग़लति आहे, इन जे करे अॼु रिश्वतूं आम थी वियूं, अहसासु निकिरी वियो, ज़ुल्म वधी वियो, सिर्फ़ु इन सोच जे करे। इहा सॼो सेट असांजी दिमाग़ी सिहत जेका ख़राबु कंदी आहे। सिर्फ़ु जिस्मानी सिहत खे असांखे ध्यानु हूंदो आहे, छा खाइणो आहे छा पीअणो आहे, पर असांखे मेंटल हेल्थ जी ख़बर न आहे। इहे जेके बुरियूं सोचूं करे करे असां पंहिंजो ज़िंदगी तबाह कई आहे। असांखे सुकून न आहे। अगरि तोखे सुकून न आहे, तुंहिंजे घर वारनि खे सुकून न हूंदो। तुंहिंजे घर वारनि खे सुकून आहे, तुंहिंजे शहर ॻोठ ऐं तुंहिंजे मुल्क में सुकून न हूंदो। सो अचो इन सोच खे बदिलियूं। ऐं असां ठपो खणी घुमंदा आहियूं त बसि हे बि बेवफ़ा, हे बि बेवफ़ा, बेवफ़ा जा ठपा हणंदा विधूं था। यादि रखो, अगरि मां पंहिंजे वालिदैन सां वफ़ादारी न कई त मुंहिंजी औलाद सां मूंसां वफ़ादारी न कंदी। मां पंहिंजे उस्तादनि सां वफ़ा नथो कयां त मुंहिंजा शागिर्द मूंसां वफ़ा न कंदा। इहो सॼो कुझु मूंखे पाण खे करिणो आहे, हर हिक खे पाण खे करिणो आहे। जॾहिं मां सुठो आहियां त ॿिया बि सुठा थी वेंदा। बदिलणो पंहिंजे पाण खे आहे। इंसान जी इन इहा ई ईअं सम्झो, हिन जी मिसाल ईअं वठो त हिकिड़ो कैमरा, अगरि कैमरा ख़राबु क्वालिटी वारो आहे त उनजी रिज़ल्ट बि तव्हांखे चाहे केतिरी बि ख़ूबसूरती वञे, तव्हां पिक्चर कढो या वीडियो भरो, उन में तव्हांखे सही नज़र न ईंदो। अगरि उन्हनि जी क्वालिटी सुठी आहे कैमरा जी पंहिंजी, त गंदगी कंहिं वेंदो त ॾिसण वारो चवंदो वाह जो नज़ारो आहे, उनखे पाण ख़ूबसूरत करे ॾेखारींदो। इंसान अगरि सुठी सोच वारो आहे, उहो ॿियनि खे बि बदिले सघे थो, उहो मुआशिरे खे सुधारे सघे थो। अगरि पंहिंजी सोच ग़लति आहे, उहो पंहिंजे पाण खे बि बर्बादु कंदो, दुनिया में बि आख़िरत में बि। छो जो चङाई, असां चऊं था चङाई जो बदिलो असांखे बुराई थो मिले। अल्लाह अज़्ज़ व जल वाज़े फरमाए छॾियो पंहिंजे कलाम में त चङाई जो बदिलो सिर्फ़ु चङाई आहे, यानी नेकी जो बदिलो सिर्फ़ु नेकी ई आहे, उनजी बदी न आहे। त असां कीअं चई था सघूं त चङाई जो बदिलो बुराई आहे? असां अगरि हिकिड़ी जाइ ते चङाई कई आहे त अॻिते वञी ॿिए स्टाफ ते असां सां ॿियो को चङाई कंदो। असां इहा सोच रखंदा आहियूं त हीअ असां सां चङाई करे, असांखे इहा सोच रखणी आहे त असां हिन सां चङाई था कयूं, अलाह असांजे लाइ बहितर रास्ता ॾींदो, अलाह असांखे कंहिं मुसीबत में न विझंदो, अलाह असांखे कंहिं ॿिए जे तरफ़ां चङाई नसीब कंदो। सो सुठी सोच रखो, पंहिंजे पाण खे सेहतमंद रखो, सुठी सोच रखो। सुठी सोच सां मुआशिरा सुठा थींदा आहिनि, मुल्क सुठा थींदा आहिनि। अचो इन सोच खे बदिलियूं ऐं सुठी सोच रखूं।